नाज़रीन वाक़ ॿुधाईंदा हलूं त सेवड़ में कलंदर लाल शहबाज जी दरगाह ऐं तालीमी इदारा बंदि करण ख़िलाफ़ जिदोजहद कमेटी जे सर ते एहतजाजी रैली कढी वई। वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे गुलशेर बलोच। गुलशेर जी बिल्कुल गुज़िरियल 15 ॾींहंनि खां लॉकडाउन सबबि दरगाह कलंदर लाल शहबाज समेत सिंध जे समूरनि दरगाहनि ऐं दरगाहूं बंदि थियण ख़िलाफ़ सेवण जदोजहद कमेटी समेत मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमनि जेको आहे सो हिते पारां जेको आहे सो एहतजाजी रैली कढी वई आहे, जेका जंहिंमें सभई जेके शहरी आहिनि उहे एहतजाज में शरीक आहिनि, जिन जो हिकु मक़सदु आहे त दरगाहूं ऐं दरसगाहूं जेके आहिनि SOP तहत खोलियूं वञनि, त जीअं जेको नंढड़नि ॿारनि जो जेको मुस्तक़बिल आहे उहो बची सघे, ऐं जॾहिं त दरगाह जेके दुआनि जा जेके घर आहिनि उहे बि खुली सघनि। हिन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिब खां अपील कई आहे त जल्द मामले जो नोटिस वठी सिंध जूं समूरियूं दरगाहूं ऐं दरसगाहूं जेके आहिनि SOP तहत खोले संदन बेचैनी ख़तमु कई वञे। जी